पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिल वारनि खे सिंधी प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल ज़बरदस्त बहितरीनु प्रोजेक्ट पंजाबी उन सां गॾोगॾु रियासत ड्रामे जी बि नई अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो वर्क के ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। ही अव्हां जो ई पंहिंजो चैनल आहे। हिन ते अव्हां खे बहितरीन खां बहितरीन अपडेट्स लगातार मिलंदा रहंदा आहिनि। दरअसल दोस्तों तव्हां ॾिठो त जीअं हाणे रियासत ड्रामो अध में फ़िलहालु उनजा टीज़र वग़ैरह आया प्रोमो न आयो उते रुकियो पियो आहे ऐं पंजाबी ड्रामो धमाके सां हली रहियो आहे, जंहिंमें चाकर ख़ान सांवल जाबर इन्हनि जी कहाणी बहितरीन खां बहितरीन हली रही आहे ड्रामे में। पर रियासत ड्रामो त ज़बरदस्त आहे, उहो बि उन में आज़ा मिंगल जहिड़ो हिकु बहितरीनु शाहकार नाले वारो अदाकार, उम्मीद अली कलवड़ यानी उर्फ़ ओठी जहिड़ो अदाकार यानी जवाहर जहिड़ो अदाकार, ज़बरदस्त सभु अदाकार आहिनि। पर हुनजो ॿियो स्पेल अञा कंप्लीट न आहे थियो। जीअं ई ॿियो स्पेल कंप्लीट थींदो तीअं ड्रामो एंट्री हणंदो KTN एंटरटेनमेंट ते। जी हाँ दोस्तों, छो त हू ड्रामो KTN वारनि जो आहे ऐं उहो स्लो हुनजी शूटिंग हली रही आहे। तव्हांखे ख़बर आहे सिंध TV वारा वरी तेज़ी सां ड्रामे खे हलाईंदा आहिनि, शूटिंग बि वरी तेज़ी सां कंदा आहिनि।